त इफ़्तार कराइण वारे खे बि रोज़े जेतिरो ई अजर थींदो। रोज़े जो अजर तमामु घणो आहे, जेको सम्झो त अल्लाह पाणी ॼाणे थो, ऐं उहो अजर उन माण्हू खे बि मिलणो आहे जेको माण्हू कंहिंखे रोज़ो इफ़्तार कराए थो। त रोज़े जे इफ़्तार करण जे सिलसिले में अगरि को हितमाम कजे थो त इहो बहितरीनु अमल आहे। त हीअ ॿ सिफ़ूं जेके आहिनि सो अपर लेवल जे माण्हुनि जूं आहिनि, ऐं हीअ पोयां जेके ॿ सिफ़ूं आहिनि से वरी लोअर लेवल जे माण्हुनि जूं। हीअ किथां जो दीन आहे? जॾहिं हिकिड़ी फ़ी सबीलिल्लाह दावत आहे त इन में कंहिं क़िस्म जी तफ़रीक़ न हुअणु घुरिजे। सवाल आहे असांजे मोहतरम मेहमान हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां। हाफ़िज़ साहब, डीपलो शहर खां अब्दुल रज़ाक नोडियो साहब पुछनि था त रोज़ेदार खे अफ़्तार कराइण जो सवाबु केतिरो आहे? कुतुब हदीस में इन जी माशाअल्लाह तमामु वॾी वज़ाहत आहे, त तमामु वॾो नेकी जो कमु आहे। हदीस किताब सुनन इब्ने माजा जे अंदरि किताब सियाम जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा, बाब सवाब मन फ़तर साइमन। उन में हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन फ़तर साइमन, को माण्हू कंहिंखे रोज़ो इफ़्तार कराए थो, कान लहू मिसल उजूरिहिम, त उन माण्हू खे रोज़े रखण वारा जिन रोज़ो रखियो ऐं रोज़ो इफ़्तार कयो त इफ़्तार कराइण वारे खे बि रोज़े जेतिरो ई अजर थींदो। मिन गैर ऐं युनक़स मिन उजूरिहिम शैआ, ऐं इहो जेको अजर आहे इहो उन इफ़्तार करण वारनि मां का बि सवाब में कमी कोन थींदी। त माना हिकिड़ो रोज़ो जेको इफ़्तार कराए थो उनखे सम्झो हिकिड़े एक्स्ट्रा रोज़े जेतिरो सवाबु थींदो, जीअं ॿियनि रोज़ो रखियो उन जेतिरो हिन खे सिर्फ़ु इफ़्तार जो सवाबु थींदो। ऐं मज़ीद कुतुब हदीस में पढ़ूं था त को इहो सवाबु नंढड़ो कोन्हे, तमामु वॾो सवाबु आहे। हदीस किताब सही इब्न खुज़ैमा जे अंदरि किताब सियाम जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा, बाब ज़िक्र एता ए रब साइम। उते हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इंसानु जॾहिं नेकी करे थो, अल्लाह ताला उनखे 10 खां 700 गुना ताईं वधाए करे उनखे उन जो बदिलो ॾिए थो। हाणे एसी थी हदीस पेश करण खां पोइ अॻियां जेके हदीस अल्फाज़ आहिनि उहे हदीस कुदसी जा अल्फाज़ आहिनि। अॻियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो इल्ला सियाम, पर 10 खां वठी 700 गुना वारो जेको सिलसिलो आहे उहो ॿियनि अमलनि जे लाइ, रोज़ो उन खां मथे आहे। इल्ला सियाम, सवाइ रोज़े जे अल्लाह ताला फरमाए थो फ़हुव ली, रोज़ो मुंहिंजे लाइ, ऐं उन रोज़े जो अजर पाण ॾिसि उहो ऐं अलाह ई ॼाणे थो। त रोज़े जो अजर तमामु घणो आहे, जेको सम्झो त अलाह पाणी ॼाणे थो, ऐं उहो अजर उन माण्हू खे बि मिलणो आहे जेको माण्हू कंहिंखे रोज़ो इफ़्तार कराए थो। त यानी की रोज़े इफ़्तार कराइण जो सवाबु जेको कुतुब हदीस में अचे थो त ईअं सम्झो त हिकिड़े रोज़े रखण जेतिरो आहे। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे नशे जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा हाफ़िज़ साहब, इन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ो अफ़्तार पार्टी जो बंदोबस्तु करणु, दावत ॾियणु, हिकिड़ो प्रोग्राम रखणु, इन हवाले सां शरीयत असांजी छा रहनुमाई करे थी? इफ़्तार पार्टी सम्झा रोज़े जे इफ़्तार जी हिकिड़ी दावत हिकिड़ो जाइज़ अमल आहे। इन जी दावत में को बि जेको सो काश मायूब कोन्हे का। ख़ुदि अहिड़ियूं हदीसूं मिलनि थियूं जेके इन मामले में मुतवजे कनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि रोज़े जे इफ़्तार जो ख़ुसूसी एहतमाम जेको सो कयो वेंदो हो। हदीस किताब सुनन बि दाऊद जे अंदरि किताबुल अतिमा में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो, फ़ि दुआए लिरब्बि साइम इज़ा उकिल इंदा। उन में हदीस आंदऊं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं साहबी सो गॾु उठाया, ऐं बाद रिवायत में इहा वज़ाहत मौजूदु आहे त कुझु ॿिया साथी बि गॾु हुया। पाण उन साहबी सो गॾु वटि आया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस साथियुनि उते रोज़ो इफ़्तार कयो। रोज़े इफ़्तार खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन घर वारनि जे लाइ वॾा बहितरीनु दुआया कलिमात चया। त पाण वसल्लम फरमाए त तव्हां वटि अलाह जे नेकबाननि जेको सो रोज़ो इफ़्तार कयो ऐं तव्हांजे दर ते हुननि जेको सो ताम खाधो, इन नेकी जे बदिले में अल्लाह ताला तव्हां ते रहमतूं नाज़िल फरमाए। त रोज़े जे इफ़्तार करण जे सिलसिले में अगरि को हितमाम कजे थो त इहो बहितरीनु अमल आहे। बाक़ी हिन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़िक्र करणु सुञा थो त लाज़मी आहिनि। सभ खां पहिरीं जेको आहे सो दौरे हाज़िर जे हिसाब सां ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं त हिन में हिकिड़ो रियाकारी खां बचणु घुरिजे। जदीद दौर आहे, ॾिसूं था त असांजे माशरे में हर नेकी खे माण्हू मोबाइल जी स्क्रीन ते या सोशल मीडिया ते सम्झो शेयर करणु ॼण हिकिड़ो फ़र्ज़ु थी चुको आहे। जॾहिं त इबादत अलाह ख़ातिर आहे, जे अलाह ख़ातिर आहे त पोइ इन शइ जो कहिड़ी ज़रूरत आहे त हर शइ खे माण्हुनि ते पहुचाइजे। त उन करे हर माण्हू खे खपे त इन मामले में रियाकारी खां बचण जी कोशिशि करे। ऐं ॿी हिकिड़ी शइ जेका रोज़े इफ़्तार जे सिलसिले में असांखे हिकिड़ी माशरे में अणवरद सूरत नज़र अचे थी, अक्सर जॻहियुनि ते ॾिठो वञे थो त जीअं अॻे ॿुधंदा हुआसीं दुनिया जे ॿियनि भर्तन पोतनि में हिकिड़ा अणवरदड़ मामला हूंदा हुआ। अमीरनि जो हितमाम अलॻि आहे, ग़रीबनि जो हितमाम अलॻि आहे। पर हाणे वरी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त रोज़े जी इफ़्तारी में बि इहे शयूं असांखे ॾिसण लाइ मिलनि पियूं। कई अहिड़ियूं जायूं आहिनि मसाजिद जे अंदरि, त हीअ 2 सिफ़ूं जेके आहिनि सो अपर लेवल जे माण्हुनि जूं आहिनि, ऐं हीअ पोयां जेके 2 सिफ़ूं आहिनि से वरी लोअर लेवल जे माण्हुनि जूं। हीअ किथां जो दीन आहे? जॾहिं हिकिड़ी फ़ी सबीलिल्लाह दावत आहे त इन में कंहिं क़िस्म जी तफ़रीक़ न हुअणु घुरिजे। इन खां पोइ टीं शइ आहे त इन मामले में ग़ुलूफ़ खां बचिजे।
इन मामले में गुलुव ॾिसे थो त तमामु घणो आहे। बल्कि इन गुलुव जे मामले खे ॾिसी करे हिकिड़ी शइ मुंहिंजे लाइ अव्हां जे लाइ ख़ासि तौर ते जेके माण्हू वॾनि शहरनि में रहनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी सम्झो त पुरफ़िक्र दावत आहे। छो त आउं हिकिड़ो बहिराड़ी जो माण्हू आहियां, बहिराड़ी जे मामलात सां वाबिस्ता आहियां, जा मुंहिंजो उन दावत तबलीग जे नाते ॻोठनि में बहिराड़ियुनि में वञणु थिए थो। यकीन ॼाणियो हीअ शयूं ॾिसी करे बाज़ात असीं इन शइ जे तर्जुमे में पऊं था। हिकिड़ो अलाह जो डपु बि हूंदो आहे। वॾनि शहरनि में वॾनि आबादियुनि में वॾे एहतमाम सां इफ़्तारी जी सम्झो पार्टी थींदी आहे। दस्तरख़ान ते नज़र पवंदी आहे त माना सम्झो क़िस्म क़िस्म जा ताम हूंदा आहिनि। जॾहिं उन ई इलाइक़े जे अंदरि शहर खां निकिरी कंहिं बहिराड़ी जे इलाइक़े में वञूं, यकीन ॼाणियो अॼु उहे सूरत हालूं बि आहिनि जो माण्हू सम्झो इन इफ़्तारी जे लाइ जेकॾहिं इफ़्तारी जे टाइम ते थोरी खंडु विझी करे पाणी मिठो पीअनि न, इन शइ जी बि माण्हुनि वटि सलाहियत कान्हे का। तव्हां ख़ुदि सोचो त हिकिड़े घर में हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे जेको घर खे हलाए पियो, रमज़ान आयो हुन मज़दूरी छॾी रोज़ा रखणु शुरू कया। मूंखे तव्हां ॿुधायो त उनजी इफ़्तारी उनजी सेरी कीअं थींदी हूंदी। जंहिं हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जिथे सम्झो त उन्हनि जो अहिड़ो रोज़गार आहे जो रमज़ान जे आय खां बाद में मुतासिर थी चुको आहे। हाणे उहे माण्हू इबादात में लॻी चुका आहिनि। अहिड़नि हक़ीक़तनि ते तव्हां गौर कंदो त अहिड़नि माण्हुनि जो रमज़ान ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। त हीअ जेके माण्हू शहरनि में वॾा शाही एहतमाम कंदा आहिनि, क़िस्म क़िस्म जा जेको सो ताम रखी करे रोज़ा इफ़्तार कंदा आहिनि, ऐं उन साॻे इलाइक़े में बहिराड़ी जे अंदरि अहिड़ी सूरत हाल हुजे जो माण्हू अटेले परेशान हुजनि, इफ़्तारी जे लाइ उन्हनि खे मिठो पाणी बि जेको सो वॾी मुश्किलात सां मुयसरु हुजे। त आउं त सम्झां थो त हीअ जेके वॾा वॾा एहतमाम आहिनि, इंसान केॾो वॾो एहतमाम करे खाईंदो उहो ई आहे। कोशिशि इहा कजे त वॾा वॾा एहतमाम करे हिकिड़ी सम्झो सोशल मीडिया ते हिकिड़ो वॾो शोर शराबो क़ाइमु करे, उन खां बहितर आहे त माण्हू इन दावत खे ख़ालिस दीनी दावत सम्झे, इहो गुरबाई मसाकीन जो हक़ सम्झे, उन्हनि खे रोज़ा इफ़्तार करे जेके माण्हू सहरी ऐं इफ़्तारी लाइ जेको सो परेशान आहिनि। अलाह पाक तव्हां सभिनी खे नेकी सां वाबिस्ता रखे। अच्छा शेख, इन हवाले सां हिकु ॿियो बि सुवालु उथिए थो त जेकॾहिं को इफ़्तार पार्टी करे थो, असांखे दावत ॾिए थो, ऐं असांखे तक़रीबन माना ईअं सम्झो त 95-96% इहा यकीन आहे त हिन माण्हू जी कमाई जेका हराम जी आहे, मसइला रुशवतखोर आहे या उनजो व्याज वग़ैरह जे हवाले सां कमाई अचे थी, त छा अहिड़े माण्हू वटि वञी करे रोज़ो इफ़्तार कजे या न? शरन तौर ते ॾिसो न, जेकॾहिं क़ुरान सुन्नत खां रहनुमाई वठो था त इन में को हर्ज कोन्हे को। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस खां वधीक त का ज़ात कान्हे। कॾहिं बि तव्हांखे अहिड़ो वाक़ियो कोन मिलंदो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खे रुकावट बणायो हुजे ऐं कंहिंजी दावत अटेंड न कई हुजे। हता की पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदियुनि जूं दावतूं खाधियूं आहिनि, क़ुरान सुन्नत ते दलाइल ते नज़र कयूं था जिन जो खाइण पीअण सभु शइ हराम हुई। अॻियां तव्हां सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम मजमईन में वञो बि उन्हनि इन शइ खे कॾहिं रुकावट कोन्हे बणायो। बल्कि जुज़ओ अली बिन मोहम्मद अल हिमयरी उम्मत हज़ीम इमाम गुज़रिया 4वीं सदी जा, उन्हनि जो नंढड़ो किताबु आहे जुज़ जे नाले सां, ऐं वॾो बहितरीनु वॾो मुफ़ीद किताबु आहे। हुनजे अंदरि हिकिड़ी हदीस मुबारक मौजूदु आहे त फ़क़ीहुल उम्मत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां सेम इहो ई सुवालु कंहिं माण्हू कयो जेको सुवालु तव्हां हींअर ज़िक्र कयो। कंहिं माण्हू सुवालु कयो त हिकिड़ो माण्हू असांखे दावत ॾिए थो, जॾहिं त असीं उन शइ उन माण्हू खे सुञाणियूं था, हुन जा मामलात सिधा कोन्हनि के, हुन जा कमाई जा जेके ज़राए आहिनि उहे जेको सो बिल्कुलु मशकूक आहिनि, ग़लति आहिनि। असीं छा कयूं? सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह फरमाइनि त तव्हां हुनजी दावत अटेंड कयो। फ़इन्न लकुमुल महना, हीअ जेका ख़िदमत आहे तव्हांजे लाइ, वालैहिल विज़र, अगरि को गुनाह आहे त उहो उन जे मथां आहे। त उमूमी जेके क़ुरान सुन्नत जा दलाइल आहिनि उन शइ जी वज़ाहत कनि था। हिकिड़े कंहिं माण्हू जो इहो मामिलो बि आहे, तव्हां जेके हुनजी दावत अटेंड न कंदो, हिकिड़ो नफ़रत जो इज़हार कंदो, मामिलो छा थींदो? मामलात मुनक़ते थी वेंदा। तव्हां हुनजी दावत अटेंड कयो ऐं उन खां बाद में तव्हां उनखे मौक़ो मिले त हसन अंदाज़ सां तव्हां उनखे नेकी जी तरफ़ दावत ॾियो। बाक़ी हिकिड़ी ॿी शइ आहे जिथे तव्हां महसूसु कयो था अहिड़े माण्हू जी दावत ते वञण जे नतीजे में हिकिड़ो दीन जो नुक़सानु आहे, शरीयत जो नुक़सानु आहे, त अहिड़े मौक़े ते तव्हां उन दावत खां एहतियाती तौर ते पासो कयो। बाक़ी महज़ कंहिं माण्हू जे मामलात सिधा कोन्हनि के ऐं उहो तव्हांखे दावत ॾे, दावत अटेंड न कयो, ऐं सम्झो क़ुरान सुन्नत जे फ़हम मां इहा शइ साबित कंदी, त उतां इहा ई शइ साबित थिए थी त दावत अटेंड कयो ऐं उन ते दावत जेको सो पहुचायो। जज़ाकल्लाह वाह, बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।